नाज़रीन, सुल्तानकोट मां की खबरियूं जिते नींगर सां बदफैली थी आहे ऐं इन वाक़े जो FIR बि दाख़िल कई वई आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कयूं था। असां सां लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर इसरार चांडियो। जी इसरार चांडियो, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जीअं त सुल्तानकोट भरिसां थाणे अमन शरीफ़ जे हद ॻोठ अता मोहम्मद उठो जो रहासी 8 सालनि जो दिली जान उठो माल चारे रहियो त भरिसां ॻोठ भूरल कोरी वासी जवाबदार मुरीद कोरी ॿार सां ज़्यादती जी कोशिश कई। ॿार जे दावनि ते भरिसां माल चारींदड़ धनार पहुची विया ऐं धनारनि खे ॾिसी मुतासिर नींगर जो चवणु हो त जवाबदार मुरीद कोरी फरार थी वियो, जंहिं बाद मुतासिर नींगर जे वालिद अली खान उठो हमायूं थाने ते FIR दर्ज कराइण पहुची वियो। मुतासिर नींगर जे वालिद इल्ज़ाम हणंदे चयो त पहिरियां असांजी FIR पुलिस दर्ज न कई, बाद में असां SP शिकारपुर सां राब्तो कयो, जंहिं बाद असांजी FIR दर्ज थी। जॾहिं त उन वाक़े जे बारे में थाणे हमानी जे SHO शेर मोहम्मद जाफरी जो चवणु हो त नींगर जे वालिद जे फरियाद ते FIR दर्ज करे नींगर खे मेडिकल लाइ शिकारपुर मोकिले छॾियो आहे। वधीक मेडिकल रिपोर्ट बाद कार्रवाई कई वेंदी। जी वॾी महिरबानी अवां जी इसरार चांडियो तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, मीडिया सिटी मां खे खबरियूं जिते ॿिनि धुरनि विच में झेड़ो थियो आहे ऐं मस्जिद जे पेश इमाम जा कपड़ा लीड़ू कया विया। इन जा वधीक तफ़सील मालूम करण लाइ राब्तो कयो आहे मीडिया सिटी में मौजूद KTN न्यूज़ जे रिपोर्टर मीर मोहम्मद सहतो सां। जी मीर मोहम्मद सहतो। जी पहिरां भिरिया सिटी वेझो ॻोठ ॾाटू मुंहुं में सियाल बिरादरीअ जे ॿिनि धुरनि में मस्जिद जे झेड़े दौरान मस्जिद जे पेश इमाम